जी नाज़रीन, असां सकाफ़ती ॾियारे जे उन ॾींहं ते अॼु मौजूदु आहियूं जिते हज़ारे माण्हू असां मौजूदु आहिनि। उते वारिया वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां डॉक्टर पीर मोहम्मद वारियो साहब पंहिंजी टीम सां गॾु मौजूदु आहे। ऐं अचो त साईं जिन खां इहो पुछूं था त अॼु जे ॾींहं खे कीअं महसूसु कनि था। ऐं साईं जे हथ में हिकु ही वॾी टोपी मौजूदु आहे। यकीनी इहा सकाफ़त जी सुञाणप जी निशानी आहे। साईं जो दिली मोहबतूं आहिनि इन टोपी सां, अजरक सां ऐं सकाफ़त सां। त साईं खां पुछूं था त हिन कल्चरली सकाफ़ती ॾींहं खे साईं कीअं थो महसूसु करे। जी साईं। अस्सलाम वालेकुम। सिंधवासियुनि खे अॼोके ॾींहुं मुबारक। ही असांजे सकाफ़त कल्चर सिंधी टोपी अजरक ऐं असांजे इज़त वारो ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते असां सभु सिंध जा माण्हू कुंड कुर्च मां, ॿाराड़ियुनि मां, शहरनि मां, गलियुनि मां सभु गॾिजी हिकु थिया आहियूं। ऐं असां इहो वचन था करियूं त इनशाला असां हर साल हिन ॾींहं खे पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं करे मल्हाईंदासीं। ऐं इन जे लाइ मुंहिंजे टीम जेका मुंहिंजी वाहिर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन बदीन आहे, उनमें मुंहिंजे दोस्तनि मूंसां वॾो तावन कयो ऐं ही शयूं सभु ठाहियूं आहिनि। ऐं पंहिंजनि दोस्तनि खे अञा बि दावत ॾींदुसि त मूं कुझु कल्चरल शयूं पंहिंजे घर में लॻाए रखियूं आहिनि, उहे बि ॾिसी वठनि त उन्हनि जी महिरबानी थींदी। गज़नफ़र अली जाफ़री बदीन, अहलियाने बदीन ऐं सभिनी सिंधवासियुनि खे मुंहिंजे तरफ़ां ही सकाफ़ती ॾियारो मुबारक हुजे। सिंधी टोपी हुजे, अजरक हुजे या मोहन जो दड़ो हुजे, ही सभु असां सिंधियुनि जी सकाफ़त आहे, असांजी पहचान आहे, असांजी सुञाणप आहे। अॼु असां सभु सिंधियुनि गॾु थी जंहिं यकजहती, जंहिं ॿधी, जंहिं एकता जो मुज़ाहिरो कयो आहे, असां ई साबित कयो आहे त असां सिंधी क़ौम अकेली न आहियूं। सिंधी क़ौम निंधण की न आहे, सिंधी क़ौम लावारिस कोन्हे, असां सभु सिंधी गॾु आहियूं। अॼु असां सिंधियुनि जंहिं भरपूर नमूने सां एकता जो ॾींहुं मल्हायो आहे, असां पूरी दुनिया खे साबित करे ॾेखारियो आहे त सिंधी क़ौम सुजाॻ आहे, सिंधी क़ौम पंहिंजा हक़ वठणु ॼाणे थी, सिंधी क़ौम बाशऊर आहे। ऐं वरी बि सभिनी सिंधवासियुनि जो तमामु घणो थोराइतो आहियां जंहिं अॼु ज़ात, मज़हब ऐं सियासत खां बालातर थी सभिनी गॾिजी जंहिं एकता जो मुज़ाहिरो करे ॾेखारियो त भई असां सभिनी लाइ सभ खां अहम सिंध धरती आहे, असां सिंध धरती जा सपूत आहियूं। सिंध ते जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु आयो त असां सभु सिंधी गॾु हूंदासीं। वॾी महिरबानी। मुंहिंजो नालो सिराज अली आहे। एकता जे ॾींहुं सभिनी सिंध वारनि खे ईद मुबारक ॾियां थो। आई लव यू सिंध। अस्सलाम वालेकुम। आउं एम्स सेंटर जो स्टूडेंट मोहम्मद दानिश टालपुर। मुंहिंजी तरफ़ां सॼे सिंध खे सकाफ़ती ॾियारे जूं लख लख वाधायूं।